SHO खैरपुरनाथन शाह अली अकबर चन्ना जो मुख्तलिफ कार्रवाइयों लोहारन खिलाफ ब्रेकडाउन। खैरपुरनाथन शाह SHO अली अकबर चन्ना मोटरसाइकिल फुरन ऐं चोरिन में घुरबल जवाबदारन के बिन साथिन समेत गिरफ्तार करे सनन मथा केस दाखिल किया वियो। SHO अली अकबर चन्ना मोटरसाइकिल फुरन ऐं चोरिन में घुरबल जवाबदार माशूक प्रोही के एक अदद पिस्टल ऐं बिन साथिन हिम्मत अली चांडियो ऐं बशीर सोडर के गिरफ्तार करे वरितो आहे, जॾहिं त गिरफ्तार थियल जवाबदारन खिलाफ वधीक जांच जारी आहे। SHO अली अकबर चन्ना एक्सप्रेस न्यूज़ जे रिपोर्टर बरकत अली चांडियो सां ॻाल्हाईंदे चयो त मोटरसाइकिल चोरिन ऐं फुरन में मुलविस ॾोहारनि समेत कंहिं बि ॾोहारी खे बख़्श न कयो वेंदो, जॾहिं त मंशियात फ़रोशनि खिलाफ बि क्रैकडाउन खे वधीक तेज़ करे छॾियो आहे। SHO शहरनि खे अपील कंदे चयो त शहर में काथे बि मंशियात या को ॾोह जो को कमु थिए थो त शहरी असां सां ताउन कनि ऐं उन जी निशानदही कनि। बरकत अली चांडियो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरपुरनाथन शाह।